अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सकट माया फौजिया एजाज नजर वचंदासी हिन वक्त की हेडलाइन थे। पंजाब जी वॾी वज़ारत लाइ चौधरी शुजात परवेज़ इलाही जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। चौधरी शुजात चयो आहे त पंजाब जी वॾी वज़ारत लाइ संदन उम्मीदवार चौधरी परवेज़ इलाही आहे, जिन खे मैंडेट मिलियो। हुकूमत करण उन्हनि जो हक़ आहे। हू हिकु भेरो न पर 2-3 भेरा इहा ॻाल्हि करे चुको आहे। खेसि सफ़ाई पेश करण जी का ज़रूरत नाहे। मुल्की मसइलनि जो हल उन में आहे त ॻणप जे चकरनि खां ॿाहिरि निकिरजी ग़रीब माण्हुनि जे मसइलनि ते ध्यानु ॾिनो वञे। अगुणो सदर ऐं पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी अॼु मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात सां ॿीहर मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻुवाणनि में मुलाक़ात लाहौर में थींदी। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड समेत ॿियनि सियासी मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ज़रियनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात खे ॿीहर मुलाक़ात जो चयो हो। डॉलर जी ऊंची उॾाम जारी, रुपए जो क़दुरु वधीक घटिजी वियो। इंटर बैंक में डॉलर 3 रुपया 1 पैसो वधीक महांगो थी वियो। इंटर बैंक में डॉलर 225 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघु 227 रुपयनि ताईं पहुची वियो। स्टॉक एक्सचेंज में बि ॿाड़ाई कारोबार जो रुझान नाकारी रहियो। डॉलर जो अघु सॼी दुनिया में वधियो आहे। पाकिस्तान में 60 ॾींहनि जो डीज़ल मौजूदु आहे। गुज़िरियल साल जे भेट में 18 जुलाई ताईं आमदनी वापार में 20% घटिताई आई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जुलाई ताईं 2.6 अरब डॉलर जो आमदनी वापार थियो, जेको गुज़िरियल साल जे भेट में 20% घटि आहे। स्टेट बैंक जे क़दमनि सबबि हिन महीने आमदनी वापार कंट्रोल में अची वियो आहे। आमदनी वापार ऐं करंट अकाउंट ख़सारो कंट्रोल में रखण लाइ हू क़दम खणी रहिया आहिनि। तो सेंड कर रहे हैं ये दस्ता समुद्र के सामने से गुजर रही है। सिंध पुलिस का कमांडो ग्रुप, सिंध पुलिस के जवान कदम बढ़ाते चलो, हक हो अल्लाह का नारा लगाते चलो। कमांड पुलिस की तरफ सैयद इजाज हुसैन शाकिर ने सिंध पख्तून विगोड़नि पुठियां जिन जा हथ आहिनि उन्हनि बाबति ॼाण आहे। सिंध में अफ़गाननि समेत
कंहिंखे बग़ैर कानूनी तौर रहण न ॾिनो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद शाह शहदादपुर पुलिस ट्रेनिंग सेंटर में जवाननि जी पासिंग आउट परेड जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिलाल काका जे क़त्ल में मुलविस समूरा जाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि। सोराब ॻोठ वटि थियल वाक़िए खां पोइ सूरतहाल संभाले वरिती हुई। उस्तादनि ते तशदुद ते खेसि अफ़सोस थियो आहे। उस्तादनि खे कानून जी पासदारी कंदे पंहिंजो कॉन्ट्रैक्ट पढ़ण ऐं उन ते अमल करणु घुर्जे। पंजाब जी नंढी चूंड में तहरीक इंसाफ़ जी कामयाबीअ ते को फ़र्क़ु नथो पवे। हिकु पार्टी खटे वई ऐं ॿी पार्टी हाराए वई। नून लीग शिकस्त तस्लीम कई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पब्लिक अकाउंट्स कमेटी खे डीजी नेब लाहौर शहजाद सलीम खिलाफ कार्रवाई खां रोके छॾियो। वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक डीजी नेब खिलाफ कार्रवाई बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई। डीजी नेब लाहौर जी दरख़्वास्त ते अदालत संदसि खिलाफ कार्रवाई न करण जी हिदायत ॾींदे चयो आहे त पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जी कार्रवाई ते हू स्टे न पिया ॾियनि। खेनि वारंट जारी करण जे क़दमनि खां रोकियो पियो वञे। केस में मुतासिर नारी तैयबा गुल धुर बणजण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। अदालत दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया। लाहौर जी स्पेशल कोर्ट में वज़ीर आज़म ऐं ॿियनि खिलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जे लिखत में हुकुम जारी। अदालत शहबाज शरीफ़ जे पुट सलमान शहबाज ऐं शरीक जवाबदार ताहिर नकवी जी मिल्कियतुनि जा तफ़सील पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ॿिन्ही जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। जांच ऑफिसर खे जाबदार मक़सूद जे मौत जो सर्टिफिकेट बि पेश करण जो हुकुम। अदालत हुकुम ॾिनो त सलमान शहबाज ऐं ताहिर नकवी खे इश्तिहारी करार ॾियण जो रिपोर्ट पेश न करण ते कार्रवाई कई वञे। डायरेक्टर FIA जांच ऑफिसर खिलाफ़ कार्रवाई करे रिपोर्ट पेश करे। अदालत शहबाज शरीफ़ जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। नवंबर ताईं इलेक्शन में वञणु घुर्जे। घरू मामलनि जे अॻूणे वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त अञा ताईं FIA जो बेल आउट पैकेज न आयो आहे। मुल्की हालतूं ठीकु करणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। मुल्क श्रीलंका वारनि हालतुनि ॾांहुं वञी रहियो आहे। ॻाल्हि सियासतदाननि जे हथनि मां निकिरी अवाम जे हथनि में अची वई आहे। मुल्क जी माशी हालतुनि ते सख़्त ॻणती आहे। ना अहलनि जो टोलो मुल्क ते मढ़ियो वियो। मामला संदन हथनि खां निकिरी वेंदा। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं PTI अॻुवान फवाद चौधरी चयो आहे त जेकॾहिं शहबाज शरीफ़ चूंडुनि जी तारीख़ न ॾिनी त खेसि घर मोकिलणो पवंदो। खेसि घर मोकिलण लाइ संदन तयारी मुकमल आहे। कावड़ ऐं होड़ ते ॿधल फ़ैसिला सही नाहिनि हूंदा। नून लीगी वज़ीर हाणे वाइड़ाप में ॻाल्हाए रहिया आहिनि। खेनि नज़रअंदाज़ करणु बहितर आहे। फरह गोगी समेत ॿियनि माण्हुनि नेब जांच लाइ नेब लाहौर में पेश न थियण जो फ़ैसिलो करे छॾियो। फरह गोगी संदसि मुड़ुसु अहसन जमील बुशरा ख़ान समेत ॿियनि खे नेब लाहौर अॼु तलब कयो हो। फरह गोगी समेत ॿियनि माण्हुनि तरफ़ां संदन वकील नेब लाहौर में पेश थी जवाब जमा कराईंदो।
जेकी माण्हू सिंध में गैर कानूनी तरीक़े सां वेठल आहिनि उन्हनि खे कढियो वञे। वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स जे इफ़्तिताही तक़रीब जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में रहंदड़ समूरियूं क़ौमूं पाण में भाइर आहिनि। हुन अॼु पूरे मुल्क ऐं सिंध लाइ दुआ कई। अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स में पूरे पाकिस्तान मां माण्हू ईंदा आहिनि। मौसमियात खाते मुल्क में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जी आगाही करे छॾी। मौसमियात खाते मूजिबि 20 जुलाई 6 जुलाई ताईं कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद ऐं पंजाब जे केतिरनि ई शहरनि में मींहं जो इम्कान आहे। बलूचिस्तान में ज़ोब, ज़ियारत, बारखान, बोलान, सिब्बी, कल्लात ऐं खुशदार में बि मींहुं पवंदो। 24 खां 26 जुलाई ताईं सिंध जे समूरनि ज़िलनि में मींहं जी आगाही कई वई आहे। कराची, ठटे ऐं बदीन में हेठियां वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अचण जो इम्कान आहे। मुल्क में कोरोना विघे वधीक 7 मरीज़ हयाती विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जे वधीक 592 मरीज़नि जे साम्हूं आया। मुल्क में कोरोना जी पखेड़ जी शरह 2.78% रही। NIH मूजिबि कोरोना में वरतल इलाज हेठि मरीज़नि मां 174 मरीज़नि जी हालत गिणतीअ जोगी आहे। अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी। क्या मर्तबा मिला है, क्या मर्तबा मिला है औलाद है हसन की। अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी। आपके भी बस याद ही रहा है, पे आपके भी बस याद ही रहा है। आप जिस राजी उससे खुदा है राजी। अब्दुल्ला शाह गाज़ी, अब्दुल्ला शाह गाज़ी। ऐं कराची में समुंड किनारे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग अब्दुल्ला शाह गाज़ी जो उर्स जूं तक़रीबूं शुरू थी वयूं। वक्ती गवर्नर सिराज दुरानी उर्स जी तक़रीब जो इफ़्तिताह कयो। सॼे मुल्क में हज़ारे ज़ाइरीन मज़ार ते हाज़िरी भरण लाइ पहुची रहिया आहिनि। इंतिज़ामिया कोरोना सबबि SOPs ते सख़्ती सां अमल जूं हिदायतूं करे छॾियूं आहिनि। ज़ाइरीन जे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि।